सीन सबक सिफाती सोई पढ़ दे जो वत हीणी ज़ात हू। इल्मो इल्म उन्हां नूं होया जहिड़े असली ते असबाती हू। नाल मुहब्बत नफ्स कुठो ने कढ कज़ा दी काती हू। बहरा ख़ास उन्हां नूं बाहू जिन्हां लधा आब हयाती हू। तर्जुमो, इल्म मार्फत में अल्लाह ताला जे इरफान जो सिफ़ाती सबक त उहे नाकसर तालिब पढ़नि था जेकी ज़ात में कमज़ोर थियनि था। ज़ाती इल्म त उन्हनि सालिकनि खे नसीब थियो जेके असल ज़ात में गुम थी असबात में महव थी विया, यानी इल्लाह में फ़ना थी विया। उन्हनि ज़ाती आरिफ़नि मोहब्बत इलाही में महव थी कज़ा जी कातीअ सां पंहिंजे नफ़्स खे कुही छॾियो। ऐं बाहू इहो मक़ाम फ़क़र व मारिफ़त ज़ात उन्हनि ख़ासि ख़ुशि नसीबनि खे हासिलु थियो जन पंहिंजे नफ़्स खे फ़ना करे आब हयात हासिलु करे वरितो।